अस्सलाम वालेकुम। आऊं है अमीर मुस्लिम। ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजी यूट्यूब वीडियो सीरीज़ फाइनेंशियल लिटरेसी इन सिंधी जी 8वीं वीडियो, जंहिंजो नालो आहे हाउ PSX इज़ बेस्ट कंपैरिजन ऑफ PE रेशियो ऑफ पाकिस्तान विथ वर्ल्ड स्टॉक मार्केट्स। सो अची वीडियो में पाण ॻाल्हि कहिड़ी कंदासीं, ॻाल्हि इहा कंदासीं त जेको इन्वेस्टमेंट जो हिकिड़ो इंतिहाई अहम तरीन टूल आहे जंहिंखे चयो वेंदो आहे PE रेशियो। तो इहो PE रेशियो छा आहे, जो मतिलबु छा आहे, उनखे सम्झंदासीं पाण वीडियो जे पहिरें हिसे में। उन खां पोइ पाण ॻाल्हि कंदासीं त पाकिस्तान, इंडिया, यूरोपी यूनियन, अमेरिका, इवन श्रीलंका जे PE रेशियो छा आहे। ठीकु आहे, ऐं उनजी बेसिस ते थोरो पंहिंजो एनालिसिस कंदुसि, तजियो कंदुसि, ऐं आख़िर में जेके पाकिस्तानी इन्वेस्टर आहिनि उन्हनि सां कुझु गुज़ारिशात। सो ॻाल्हि कंदासीं पाण इन्हनि सभिनी मौज़ूअनि ते, पर सभिनी खां पहिरीं दुरूद पाक सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा कबी त हीउ जेको PE रेशियो आहे, सभिनी खां पहिरीं तव्हां इहो वज़ाहत करे छॾियां त जॾहिं तव्हां इन्वेस्टमेंट कंदव त सिर्फ़ु PE खे कोन ॾिसणो, ॿियूं बि जाम सारियूं शयूं आहिनि जंहिंजे बारे में इंशाअल्लाह पाण अचण वारी वीडियोज़ में तफ़सील सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। सो PE रेशियो इज़ नॉट ओनली वन रेशियो टू कंसीडर। ठीकु आहे, पहिरीं ॻाल्हि त इहा थी वई। अच्छा, हाणे पाण चवंदा त इहो PE रेशियो आहे छा? प्राइस टू अर्निंग रेशियो। नाउ व्हाट इज़ प्राइस? प्राइस कंहिं शइ जो क़ीमत आहे। मिसाल तौरु हिकिड़ी कंपनी आहे, भाण जी कंपनी आहे, ठीकु आहे, उहा भाण ठाहे थी ऐं तव्हां हुनजा मालिक थियो था कुझु पैसा ॾेई करे, त उहो छा आहे, शेयर आहे, क़ीमत आहे। ठीकु आहे न, प्राइस आहे। मिसाल तो 100 रुपया उन कंपनी जो शेयर आहे, त तव्हां जेको आहे सो कंपनी जा मालिक थी विया 100 रुपये में हिकिड़े शेयर जा। ईअं कंपनी जा 10 लख अलाए केतिरा शेयर हुजनि, पर तव्हां जेके बि आहिनि तव्हां शेयर्स जा मालिक थी विया आहियो, हिकिड़ी क़ीमत ॾेई करे, इहा थी प्राइस। पोइ अचे थी अर्निंग। हाणे कंपनी कमु करे थी, उहा मतिलबु त उहो जेको आहे सो शयूं विकिणे थी, ठाहे थी, ऐं पोइ उन मां कंपनी खे प्रॉफिट थिए थो, त पोइ उहो प्रॉफिट तव्हांखे मिले थो। इहो इनखे चइबो आहे अर्निंग। अर्निंग, ठीकु आहे, अर्निंग प्राइस, प्राइस टू अर्निंग। हाणे प्राइस टू अर्निंग PE रेशियो कढिबो कीअं? प्राइस मथे रखबी, अर्निंग हेठि रखबी, डिवाइड खां पोइ PE रेशियो अची थो। हा, चलो मिसाल सां ॻाल्हि सम्झायां। ठीकु आहे, हिकिड़ी कंपनी आहे, उनजो शेयर घणे जो आहे, 100 रुपये जो आहे, ऐं हू कंपनी साल में घणा पई कमाए, सिर्फ़ु 10 रुपया कमाए पई। त हाणे हुनजो PE रेशियो छा थींदो? हुनजो PE रेशियो ईअं थींदो आहे, 100 मथे रखो, 10 हेठि रखो, डिवाइड करियो, त PE रेशियो छा आहे, 10। मतिलबु छा आहे त हीअ कंपनी तव्हांखे जेका आहे 10 सालनि में 100 रुपया कमाए ॾींदी। ठीकु आहे, इहो मतिलबु आहे। अच्छा, हिकिड़ी ॿी कंपनी आहे जंहिंजो रेट जेको आहे, प्राइस जेको आहे, उहो आहे 30 रुपया, पर कंपनी हिकिड़े साल में कमाए घणा पई, 6 रुपया। हिकिड़े साल में 6 रुपया। हाणे जो PE कढणो आहे, 30 मथे रखो, 6 हेठि रखो, डिवाइड करियो, त छा आंसर ईंदो, 5। मतिलबु छा आहे त कंपनी में तव्हां 30 रुपया विधा आहिनि, अगरि तव्हांखे 30 रुपया 100% पंहिंजी इन्वेस्टमेंट वापसि ॿाहिरि कढणी आहे, त उन में केतिरो टाइम लॻंदो, घणा साल लॻंदा, 5 साल लॻंदा। PE रेशियो तव्हांखे ॿुधाईंदो आहे त केतिरनि सालनि में तव्हांजी इन्वेस्टमेंट ॿाहिरि अची वेंदी। ठीकु आहे, हिकिड़ी ॿी मिसाल थो ॾियां। हिकिड़ी कंपनी आहे, उहो जेका आहे 10 रुपये जो शेयर आहे, सिर्फ़ु 10 रुपये जी आहे, पर उहा कंपनी जेका आहे साल में 5 रुपया कमाए पई, साल में 5 रुपया कमाए पई। मतिलबु छा आहे, जो PE रेशियो छा थींदो, 10 खे 5 सां डिवाइड 2। मतिलबु छा आहे त 2 सालनि में तव्हांजी 100% जेका तव्हां इन्वेस्टमेंट कई आहे उहा वापसि। हाणे तव्हां मूंखे पाण ॿुधायो त कंपनी जेका हिकिड़ी 100 रुपये जी आहे, हिकिड़ी 30 रुपये जी आहे, हिकिड़ी 10 रुपये जी आहे। मूंखे ॿुधायो हिन कंपनी मां सस्ती कंपनी कहिड़ी आहे? तव्हां चवंदा सर हीअ त 10 रुपया जी सस्ती पई लॻे, 30 रुपया जी 100 खां सस्ती पई लॻे। पर आउं चवंदुसि त न, सस्ती कंपनी उहा आहे जेका तव्हांखे घटि टाइम में, तव्हांजी जेका इन्वेस्टमेंट आहे उहा तव्हांखे घटि सालनि में, घटि टाइम में तव्हांजी 100% इन्वेस्टमेंट तव्हांखे ॿाहिरि कढी ॾिए। जेका 100 रुपया जी कंपनी आहे उहा तव्हांखे 100% इन्वेस्टमेंट तव्हांखे घणनि सालनि में कमाए ॾींदी, 10 सालनि में, छो जो PE रेशियो 10 आहे। जेका जंहिं कंपनी जो PE रेशियो 5 आहे, उहा तव्हांखे 5 सालनि में तव्हांजी इन्वेस्टमेंट वापसि कंदी। ऐं जंहिं कंपनी जो PE रेशियो 2 आहे, मतिलबु छा आहे त 2 सालनि में तव्हांजी इन्वेस्टमेंट वापसि। त सुठी कंपनी कहिड़ी चवराए पई, इहा 10 रुपया जी, जेका जंहिंजी PE रेशियो छा आहे, 2। सो तव्हां इहो न ॾिसो तुंहिंजी प्राइस छा आहे, 10 रुपया आहे या 50 रुपया आहे या 100 रुपया आहे, तव्हां इहो ॾिसो त कमाए केतिरो पई, हुनजो PE रेशियो छा आहे। सो हिकिड़ी ॻाल्हि त PE रेशियो जेतिरो घटि हुजे ओतिरो सुठो आहे। 2 PE सुठी आहे 5 खां, 5 PE सुठी आहे 10 खां, त PE रेशियो घटि हुजे।
सो पाण खे ॾिसणो हूंदो आहे त पी रेशियो जेको आहे सो कंपनी जो छा हुजणु घुरिजे, घटि हुजे। पाकिस्तान जे केस में जेका 7 खां घटि पी वारियूं आहिनि उहे सुठियूं कंपनियूं आहिनि, उहे सुठियूं कंपनियूं चवराए पियूं आहिनि जंहिंजी पी रेशियो 7 खां घटि आहे। ऐं जेका 7 खां मथे आहे उनखे पाण चवंदा यार महांगी कंपनी आहे, महांगी शइ पाण खे वठणी कोन्हे, पाण खे सस्ती शइ वठणी आहे, सुठी शइ वठणी आहे। ठीकु है जी, इहा ॻाल्हि त थी पी तव्हां आई होप तव्हां सम्झी विया हूंदा ॻाल्हि खे। अच्छा, हाणे पाकिस्तान में कंपनियूं 550 कंपनियूं आहिनि। हाणे हर कंपनी जो पी रेशियो हूंदो। हाणे सभिनीनि कंपनियुनि जो हिकिड़ो एवरेज कढियो अथनि, त एवरेज सॼे पाकिस्तान जो जेको आहे इंडेक्स आहे उन जो जेको एवरेज आहे उहो आहे 5.5, 5.5। मतिलबु इहो थींदो त अगरि पाकिस्तान में तव्हांखे ₹1 कमाइणो आहे, तव्हांखे घणा मार्केट पैसा उछलाइणा पवंदा? ₹5.5। जंहिं तव्हां मार्केट ₹5.5 उछलाईंदव त साल में तव्हांखे ₹1 मिली वेंदो एज़ अ प्रॉफिट। या तव्हां इनखे ईअं चई वठो त तव्हां जेको आहे सो 5 सालनि में तव्हां पंहिंजा पैसा कढी वठंदव, सिंपल एज़ दैट। अच्छा, हाणे पाण अचूं था जेके ॿियूं मार्केट्स आहिनि दुनिया जूं, उन्हनि सां कंपेयर था करियूं, पाण ॾिसूं था त पाकिस्तान सस्तो आहे या महांगो आहे, क्या? अच्छा, पहिरीं अचूं था पाण इंडिया ॾांहुं। इंडिया जी जेका पी ई रेशियो आहे उहा आहे 26.5। मतिलबु छा आहे? पाकिस्तान उन खां 5 गुना सस्तो आहे, या इंडिया पाकिस्तान खां 5 गुना महांगो आहे। इंडिया में तव्हांखे ₹1 कमाइणो आहे, तव्हांखे ₹26 उछलाइणा पवंदा। या तव्हां पंहिंजी जेका 100% इन्वेस्टमेंट आहे उहा तव्हांखे वापसि केतिरनि सालनि में मिलंदी? 26 सालनि में मिलंदी। ॿुधायो सस्तो केरु, पाकिस्तान या इंडिया? पाण खे त इन्वेस्टमेंट ॿाहिरि कढणी आहे न, तो पाण 5 सालनि में कढूं, इहो वधीक बहितर आहे 26 सालनि में कढूं। सो पाकिस्तान इन हिसाब सां सुठो थी वञे। वरी पाण अचूं था यूरोपीय यूनियन ते। यूरोपीय यूनियन जी जेका पी रेशियो उहा आहे 15। मतिलबु छा आहे? पाकिस्तान उन खां 2 गुना सस्तो आहे, या हू पाण खां 2 गुना महांगो आहे, या पाण खे ₹1 कमाइणो आहे त ₹15 यूरोप में उछलाइणा पवंदा, तॾहिं वञी ₹1 कमाईंदव। या तव्हां 15 सालनि में पंहिंजी इन्वेस्टमेंट ॿाहिरि कढंदव। इहे सभु ॻाल्हियूं इन अंदरि अची वियूं त यूरोपीय यूनियन खां पाण सुठा। अचूं था हाणे पाण अमेरिका ते। साहब बहादुर जी जेका पी रेशियो आहे उहा आहे 30। सो सिंपल सी ॻाल्हि आहे, सभिनी मां महांगो आहे अमेरिका जा साहब बहादुर। हुते ₹1 कमाइण जे लाइ तव्हांखे ₹30 उछलाइणा पवंदा, $1 कमाइण जे लाइ $30 उछलाइणा पवंदा, सिंपल एज़ दैट। सो इहा कहाणी एतिरी आहे त पाण सस्ता आहियूं। अच्छा, श्रीलंका जी मिसाल विधी आहे, उहो इन करे श्रीलंका हींअर ई डिफॉल्ट थियो आहे। सस्तो हुजणु घुरिजे न, पर सस्तो कोन्हे को। इन जी पी रेशियो बि 10 आहे, 10 खां मथे आहे। त मतिलबु पाकिस्तान खां वरी बि डबल ते महांगो आहे, उते बि महांगो आहे डबल। त मतिलबु अॼु पाण सिखियोसीं त पी रेशियो जे हिसाब सां पाकिस्तान जेको आहे, हिननि सभिनी जेके पाकिस्तान जेको सो इंडिया खां, यूरोपीय यूनियन खां, अमेरिका खां, श्रीलंका खां, इन्हनि सभिनि खां पाकिस्तान सस्तो आहे, सुठो आहे। पाकिस्तान जूं कंपनियूं तव्हांखे जल्दी पैसा तव्हांजा वापसि करे छॾंदियूं, दैट्स इट, एतिरी सी ॻाल्हि। अच्छा, हाणे हिकिड़ो सुवालु ज़हन में ईंदो त इहो त ठीकु आहे त पाकिस्तान सॼी दुनिया जे हिसाब सां सस्तो आहे, पर पाकिस्तान में हींअर त पाकिस्तान ऑल टाइम हाई आहे। पाकिस्तान स्टॉक मार्केट 75,000 खे क्रॉस पई करे, ऐं हिकिड़ो साल पहिरीं मार्केट जी वैल्यू छा आहे? 38,000 40,000 पॉइंट्स ते हुई मार्केट। त हींअर त महांगी थी वई न, 38,000 हुई, बेशक हुई हिकिड़ो साल पहिरीं, ऐं हींअर 75,000 आहे, बेशक आहे। पर हिते मां इहा ई ॻाल्हि पियो करियां त तव्हां छा पिया ॾिसो? तव्हां ॾिसो पिया प्राइस खे, तव्हां अर्निंग कोन पिया ॾिसो। ऐं सम्झाइण जी कोशिशि करियां थो त छा चवणु छा चाहियां। ऐं इहो चवणो थो चाहियां त पाकिस्तान जो 2017 में ऑल टाइम हाई हो 57,000। ऐं ख़बर आहे उन टाइम ते पी छा हो? 57,000, 57,000 पॉइंट्स हो 2017 में। उन टाइम ते पाकिस्तान जी पी ई रेशियो हुयो 12। ठीकु आहे। सो हींअर पी ई रेशियो जेको आहे उहो 5 आहे। त मतिलबु इहो आहे त कंपनी सुठी कमु कनि पियूं, कंपनियूं कमाइनि पियूं, पर जहिड़े हिसाब सां कमाइनि पियूं उन हिसाब सां उन जी प्राइस वधी कोन्हे का। पाकिस्तान जी 4 सालनि में कंपनियुनि सुठो कमु पे कयो, पर डिविडेंड ॾिना पे। पाकिस्तान कमायो पे, धड़ाधड़ वधीक पे कमायो, रेट कोन पे चढ़ियो। उहो इन करे कोन पे चढ़ियो, पाकिस्तान जा जेके सियासी हालात आहिनि उन वजह सां रेट कोन पे चढ़ियो, प्राइस कोन पे चढ़ी। पर हाणे कुझु हालात सही थिया, हाणे प्राइस मथे चढ़ंदी। त जेतिरी अर्निंग आहे, हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां साइकोलॉजी तव्हांखे ॿुधाए छॾियां पाकिस्तान जी साइकोलॉजी इहा आहे त 2 खां वठी 5 ताईं सस्ती आहे। जेका 4 साल पोयां रही 2 खां 5 जे विच में 38,000 40,000 45,000 पॉइंट्स इन में रही। उन खां पोइ 5 खां 8 जेको आहे नॉर्मल आहे, जेको हींअर नॉर्मल में हाणे पाण अची चुका आहियूं। 8 खां 12 जेको आहे सो उहो आहे महांगो पी ई रेशियो। जेको स्मार्ट इन्वेस्टर हूंदो उहो छा कंदो आहे, उनजी कोशिशि हूंदी आहे त
3 खां 5 या वधि में वधि 5 खां 7 जे विच में शयूं वठी वठंदो आहे ऐं पोइ 8 खां 12 जॾहिं महांगी थींदी आहे उन टाइम ते विकिणे छॾंदो आहे। सिंपल एज़ दैट, सस्ती वठणी आहे, महांगी विकिणणी आहे। सो अगरि हींअर 5 आहे PE रेशो ऐं 75,000 आहे प्राइस जे हिसाब सां, रेट्स जे हिसाब सां स्टॉक मार्केट, पर स्टॉक मार्केट अञा केतिरो मथे चढ़ंदी। हिनजी PE रेशो कम से कम 12 थी वेंदी, मतिलबु 5 मां 10 थींदी, मतिलबु 75,000 मां 1.5 लाख पॉइंट्स ताईं पाकिस्तान खे वञणु घुरिजे अगरि नॉर्मल सिचुएशन्स रहनि थियूं, जेके उमेद आहिनि। अगरि IMF जो इहो प्रोग्राम में पाण अची था वञूं त घणी उमेद आहे त हीउ जेको स्टॉक मार्केट आहे उहो आहिस्ता आहिस्ता मथे वेंदो। सो बसि आउं तव्हां सां इहे अर्ज़ु कंदुसि त तव्हां पंहिंजो टाइम वेस्ट न करियो, पंहिंजो अकाउंट खोलायो। सिर्फ़ु 10,000 इन्वेस्टमेंट खपे थी, ओनली 10,000। ऐं तव्हांखे मशवरो ॾींदुसि, तव्हां सिर्फ़ु 3 महीना इहो कमु करे ॾिसो 10,000 खां। अॻे तव्हां असांखां बेसिक ट्रेनिंग वठो। असांजो WhatsApp ग्रुप आहे 031198009555। उन ते तव्हां अचो, तव्हां मैसेज करियो, तव्हांखे असांजो ग्रुप में असां ऐड कंदासीं। उते तव्हां असांखां बेसिक ट्रेनिंग वठो ऐं आउं अश्योर कयां थो त तव्हां कमायो या न कमायो, या जेतिरो कमायो तव्हांजो नसीब आहे, पर अगरि तव्हां असांजी बेसिक ट्रेनिंग वरिती आहे, आउं अश्योर कयां थो, ऐं गारंटी ॾियां थो तव्हांखे, तव्हां नुक़सानु कोन कंदव अगरि तव्हां असांजी बेसिक ट्रेनिंग जे हिसाब सां कमु कयो त। ठीकु आहे जी। सो इहो कमु सिखो, सुठो लॻे अॻियां वधो, सुठो न लॻे त कम से कम इहो तव्हां कमु त सिखी वठंदा। कंपनियुनि खे एनालाइज़ करणु, बिज़नेस खे एनालाइज़ करणु, त इहा हिकिड़ो सुठो स्किल आहे, सिखणु घुरिजे। तव्हांखे अगरि असांजो कमु सुठो लॻे त काइंडली असांखे लाइक करे वठिजो, सब्सक्राइब करे वठिजो, शेयर करे वठिजो। अस्सलामु अलैकुम फ़ी अमानिल्लाह।